वेहो वेहो वेहो। मास्टर ॾियो हाल वाल कीअं अॼु मुंहिंजे ताक़त ते आया आहियो? साईं फैसलो खणी आया हूं तव्हां वटि मूंसां नाजाइज़ी थी आहे वॾी। तोसां सदाई नाजाइज़ी थियूं थियनि। कहिड़ी नाजाइज़ी थी आहे वरी तोसां? मोहतार साईं तव्हां वटि असां फैसलो खणी आया हूं मूंसां वॾी नाजाइज़ी थी आहे ऐं मुंहिंजो चेना जो बिज मां 5000 में 2 किलो वरिता आहिनि। सॼी बारी हिन जे गॾु खाई वई आहे। सो मां तव्हां वटि दांह खणी आहियां बाबा मुंहिंजो इंसाफ़ थिए मूंखे पंहिंजो हक़ वठी ॾियो। अजीब फैसलो खणी आयो आहे। गॾु ने कुतनि जो फैसलो कयां। हाणे जंहिंजो को तव्हां कुतो खणी वञे उहो फैसलो मां कयां। अजीब माण्हू आहे यार तव्हां। साईं हूअं त तव्हां वटि को फ़ैसिलो ई कोन ईंदो आहे। बाक़ी कुतनि गॾु हिनजो त फ़ैसिलो न ईंदो ॿियो छा ईंदो? तूं जहिड़ी ज़रूरत मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो वरी खिले थो मुंहिंजे ताक़त ते टोक थो करे। धूड़ विझंदो मां मथे में। वॾो आयो तो वटि कुतनि गॾनि जो फैसलो ईंदो। लॻे थो वॾे ब्लड प्रेशर में आहे। साईं बाबा साईं मां मज़ाक कई पर तव्हां जो फ़ैसिलो कयो साईं हिन गॾ ई मोर हिन ॾे न वियो। कूड़ थो ॻाल्हाए साईं। साईं हे कूड़ थो ॻाल्हाए सफ़ा कूड़ थो ॻाल्हाए। तव्हां पंहिंजो कमदार ॾियो मूंखे हली ॾिसे मुंहिंजी केॾी ज़ियानी थी आहे। सॼी चेना जी बारी खाई आहे हिनजो गॾो। बस यार मुंहिंजे ॻोठ जा अजीब माण्हू आहिनि। हाणे गॾ आहिनि कुतनि जो वेही मां फैसलो कयां। हाणे हुनजी बारी खाधी आहे चेना जी हिन जे गॾ हे चए थो मुंहिंजी न कजे। हाणे मां कमदार काढियो बाबा साईं नाराज़ न थियो। थोरो हेॾे अचो तव्हां सां कमु आहे साईं। बाबा साईं 2 मिंट मां उथां। बाबा साईं नाराज़ न थियो हेॾे। बाबा साईं मारे गॾु जख हई वियो हिन जे बनी ते। बाबा साईं हाणे तव्हां वॾेरा आहियो न तर जा बेज़बान आहे साईं। गाह न आहे मुल्क में पाणी न आहे। आस्ते आस्ते ॿुधी तूं माना रोशन हक़ ते आहे न। हा बाबा साईं हाणे तोखे त मुंहिंजे फ़ैसिले जी ख़बर आहे त मां कॾहिं ईअं फ़ैसिलो कॾहिं पेवर में न ईंदो आहे। पोता कहिड़ी ख़र्च आंदी न। हा हे वठो। हा भलो कई फैसलो मुंहिंजे हथ में ॾियो। बाक़ी ये बेज़बान गॾा बाबा साईं इहो तव्हांजे आणींदो मां करे करे तव्हां बि पको हणिजो। तूं बस कर आस्ते लोड़ न कर। हाँ। बाक़ी रोशन खे अहिड़ो फ़ैसिलो तो मां ॿुधायां हूअं वाकई में तुंहिंजे गॾु खाधो आहे। हा साईं हा बस चुप कर हली वे। बाबल साईं तव्हांजी ओताक ते असांखे इंसाफ़ खपे। मुंहिंजी चेना जी 5000 जी थैली सॼो गॾु हिन जी खाई आहे। बसि असांखे इंसाफ़ खपे। अरे रोशन तोसां इंसाफ़ ई थींदो पर तूं अॼु वॾेरे जी ओताक में वेही करे वॾेरे जा कूड़ हयो आहे। इन तुंहिंजी एतिरी ज़रूरत थी वई तोते 10,000 चटिया पंहिंजे कमदार खे मोकिलियमि चए साईं का शइ न आहे खाधल तोते हेठि हुजे हेड़े अमीर ते तूं बोतान थो हणे। असां आयासीं साईं भोतारो साईं तव्हां वटि इंसाफ़ ई कोन्हे। इंसाफ़ ॾियो ई नथा असांखे। हल रे हल वॾो आयो भोतार में इंसाफ़ जी उमेद। ओताक जे ख़र्च खां खीसे में नांग वेचा अथनि टको ख़र्च न कनि। हिन कीअं 2000 ख़र्च कया। हिननि खे चयो त वरी जे इंसाफ़ कर। इंसाफ़ असांजो पैसो आहे। हल हेड़ा वॾेरा थिया त मुल्क गर्क आहे। कीअं 2000 में मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनी। हल हल